बुराक मने टाइम ते हजरत जिब्रील अमीन रिके बिठलियो बा हजरत मीकाईल अलैहिस्सलाम दे हथ में बुराक दी महार हिक हिक मुकर्रब मलाइका सां 70 हज़ार मलाइका जी जंज गड सुभान अल्लाह हबीब करीम सवार थी करे हलिया केडो मज़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आलिमन बुजुर्गन लिखियो आ त सभई जेके मुअजिज़ात मुस्तफा करीम जा ओए सभई मखलूक के देखारिया विया ज़ाहिर ज़ुहूर मुअजिज़ा देखारिया विया पर हबीब करीम जे इन मुअजिज़े के मखलूक खान लिकायो छाजे करे इन जे करे तो मुस्तफा करीम दुनिया जहान में जो हलंदा घुमंदा हुया न त हबीब करीम जे इन बशरी इंसानी जिस्म मुबारक ते अले केतरा हजारे नूरी पर्दा हुया सुभान अल्लाह एकड़ो पर्दो भी जेकने हटायो वने त ये दुनिया जहान सड़ी खाक पर अज जने मुस्तफा करीम रब करीम जी बारगाह में वनी रहियो आ अज हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनई दुनिया वारे उन हिजाब में ना है अज मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजाबात हटाए करे रब करीम जी बारगाह में सुभान अल्लाह तंजे करे मखलूक खां इन के लिकाए हबीब करीम के सैर करायो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हबीब करीम ताई हया यो सैर सफर रात जे थोड़े हिस्से में जो आए मुस्तफा करीम बैतुल्लाह का रवाना जाए हदीस मुबारक में आए त सवारी एडी तेज रफ्तार हुई जो जिते उनई बुराक जी नजर पई थे उते उन कदम थे रखियो सुभान अल्लाह एडी तेज रफ्तार इन जे विच में जबल पहाड़ वण या अले छाछा आए मके पागली पथरेली जबलन वाली सरजमीन सुहाना घणन मिठी सुभान अल्लाह अल्लाह करीम सगरी के वरी वरी नसीब आमीन आमीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीना मदीना सुभान अल्लाह अली गुलाम नबी महेश्वर अलैहि रहमत अली सच्ची ॻाल्हि कई आहे ॿुधंदव सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमाए तो न अज ताई ॾिठम हेड़ो जेड़ो मंज़र मदीने जो सुभान अल्लाह न अज ताई ॾिठम हेड़ो जेड़ो मंज़र मदीने जो खुदा चूंडे रखियो नालो मिठो मुनवर मदीने जो सुभान अल्लाह दुआ कयो त शब रब करीम सभनी के हाज़िरी नसीब आमीन पाण करीमन फरमायो मन ज़ार क़ब्री वजबत लहू शफाअती जे मुझे मज़ार मुबारक जी ज़ियारत कई उन जे लाए मुझी शफाअत वाजिब सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हें ये बुर्राक के तेज रफ्तार बुर्राक दे सवार थी हजाए विच में अले कितना बड़ा हुदा जबल हुदा अले छा दरिया विच में हुदा इन जे विच में पानी हुंदो आबादी हुंदी यो किथा बुर्राक तेज रफ्तार हली रहियो आहे रब करीम एडो त सोनो इंतजाम फरमाए छडियो हुयो हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो आहे रब करीम एडो त आलीशान इहतिमाम फरमायो हुयो जो बुर्राक जे करे जबल ते अगियो जंबू वजू रखे पियो जबल मथे आहे पोयूं जंबू जे करे बुर्राक जो हेठ आहिनि जंबू जबल ते पवनि त रब करीम एड़ो इंतजाम
वडियूं थी वयूं थे अगियूं जंगूं नठियूं थियो सुभान अल्लाह वही जे करे कोई जंगूं जेके बुराक जो आहिनि उहे जबर ते हुजनि अगियूं हेठि हुजनि कुदरती तौर ते वरी कोई जंगूं नठियूं थियो वञनि अगियूं जंगूं वडियूं थियो वञनि त जीअं इन ये आली शान सैर सफर में मुस्तफा के ज़रूर तकलीफ न सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ये सैर में हलदा रहा अचानक हजरत जिब्रील अमीन अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये तरसो बीहो सवारी मुबारक का लहो बरकातों में नफिल पढ़ो सुभान अल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बरकत नमाज जिब्रील अमीन का पूछूं बल्कि जिब्रील अमीन पूछो या रसूल अल्लाह ये बुधाया त ये केड़ी जाए पाण करीम फरमायो जो भले खबर में हुजे न पर जॾहिं मेहमान खे सैर करायो वेंदो आहे न सुभान अल्लाह उनखे हिक हिक शइ जी वज़ाहत कराए ॿुधाई वेंदी आहे इहो प्रोटोकॉल जो उसूल आहे हिक हिक शइ उनखे वज़ाहत सां ॿुधाई वेंदी आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्रील अमीन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह हिय तैयबा जी सरज़मीन सुभान अल्लाह मदीने तैयबा जी सरज़मीन सुभान अल्लाह इते तव्हां के हिजरत करे तव्हां के हिन सरज़मीन ते अचणो आहे ऐं तव्हां जो विसाल बि हिन सरज़मीन ते थींदो अव्हां जी मज़ार हिन जाइ ते सुभान अल्लाह बैतुल्लाह शरीफ का हजान इन सैर सफर में मदीने में बरकातों नमाज पढ़िया वरी अॻिते हलिया विच में कुछ जायूं ॿियूं आहिनि मां तफ़सील में कोन थो वञा बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां जिते मेहरबानी थी कलाम जी दीदार कलाम ॿुधण जो जेको शरफ मिलियो उन जाइ ते बि पाण करीम नफ़िल अदा फरमायो जिब्रील अमीन ॿुधायो त हीअ उहा शजर मुबारका वारी सरज़मीन अर्ज़ करण जो मक़सद इहो ऐं ये एडी तेज रफ्तार सवारी ते सवार थींदे मुस्तफा करीम तशरीफ वठी वञी रहा हुया पाण करीम फरमायो त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी मज़ार में ॾिठो बीठो हुयो नमाज़ पढ़ी रहियो सुभान अल्लाह रात केड़ी हुई 27 यो सैर थी छाजे लाइ रहियो हुयो एतिरी अहूमिन आयातिना त जीअं असां उनखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं मां तव्हां खां पुछां थो त किथे घुमण वञिबो आहे जेकर कुझु ॾिसणो ई आहे त ॾींहुं हुजे या राति हुजे घुमण जो मज़ो त ॾींहं जो ठीकु आहे भला जेकर सबब जे करे राति जो ई वञूं त पोइ घटि में घटि राति अहिड़ी हुजे जंहिंमें चंड तक मौज मस्तीअ में राति चांडो की हुजे का 13 14 15 इन्हनि मां का हुजे हा पर रात में एड़ी मुंतखब कई गई जेका उल्टा जी रात सुभान अल्लाह अल्लामा शरफुद्दीन गोसीरी फरमाए तो सरैत मिन हरमिन लैलन इला हरमी कमा सरल बद्रु फी ताजिम मिन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़े हरम का बे हरम ताई बैतुल्लाह का वठी करे बैतुल मक़दस की सरजमीन ताई ये मुबाही रात में तू सैर सफर करे रहियो है ऐ महबूब करीम जी चोली जे चंद जे अचण का अॻु में उदाही हूंदी आहे चोली जो चंड रोशनी में सैर कोन कंदो आहे पर उनके पंहिंजी जेका नूरानियत मिलियल आहे उन सां ई वो सैर सफर कंदो आहे ऐं मदीने जा मीर तुंहिंजी ज़ात दा कुर्बान वञा
जीअं इहो चोली जो चंद्र रात जो सैर कंदो आहे उन टाइम ते सिज जी नूरानी कान हूंदी आहे। ऐं हबीब करीम तो वरी जंहिं रात में सैर सफ़र कयो आहे इन रात में चांड की रोशनी कतई कान्हे का। इन रात में भी महबूब मोहम्मद करीम जो चोलीअ जे चंद्र खां वधीक सुहिणो जेको सैर सफ़र करे रहियो हुयो इन मुस्तफा करीम जी नूरानियत पइजी हुई। इनखे न को सिज जी मोहताजी आहे न को चंद्र जे रोशनी जी ज़रूरत आहे। अञा मोहब्बत सां हिकिड़ी रात में सरैत मिन हरम लैलन इला हरमी रातों की रात में जो सैर सफर कयो वॾी ॻाल्हि महीननि जो पंध रातों की रात ऐं अञा एतिरो ज़मीनी पंध आहे जेको महीननि जो हुयो मथे जो ॿुधाइनि हर को आसमाननि जो पंध घणा साल हुयो सभई जो न 7000 साल आसमान जी मुसाफ़त ऐं मथे छा हुयो उहा ॻाल्हि करण खणी सुभान अल्लाह हबीब करीम प्रिया मोटी आया अल्लाह जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं मोटी आया त हज़रत शाह अहमद रज़ा खान फासिले बरेलवी सुभान अल्लाह फरमाए तो जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम एकदम सरे अर्श गए और आए मोहम्मद वापस जो मोटी आया गुजरी वियो आहे जॾहिं रात जो इहो सैर सफ़र करे मोटी आया त हेठि देर थी कान्हे का बीबी उम्मे हानी साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर जो जेको दरवाज़े जो कड़ो खोले विया वापस आया त उहो बि ॾुकी रहियो आहे जंहिं बिस्तरे मुबारक तां तशरीफ़ वठी विया आहिनि उहो बिस्तरो अञा ताज़ो गरम लॻो पियो आहे। हबीब करीम ने केतिरियूं हज़ारे सालनि जूं रातियूं गुज़ारे आया वापस मोटी आया जहान सॼो निंड में सुतो पियो आहे ईअं सम्झो जीअं हिकिड़ो घड़ियाल हुजे उहो जॾहिं लाइट ॿारहनि ते अचे उन मां सेल कढी छॾिजे वरी भले 6 महीननि खां बाद में साल खां बाद में वरी उन्हीअ में जेकॾहिं सेल लॻाईंदो त हलण उतां शुरू थी वेंदो जिते बीठो हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घड़ियाल जो सेल सम्झो त उनजी जान घड़ियाल कढी छॾियो भले केतिरो बि सोनो घड़ियाल हुजे हलंदो जान जो निकिरी वई त जेके कांटा जिते हुया उते बीह रहिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी जॾहिं उन्हीअ में सेल लॻायो उतां ई हलण शुरू थियो जिते बीठो हुयो। इहा ॻाल्हि हज़रत शाह अहमद रज़ा खान फासिले बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि ॾाढे सुहिणे अंदाज़ सां कई। फरमाए तो वो जो